अवल अलाह वलीम आला आलम जो धणी अवल अलाह वलीम आला आलम जो धणी कादिर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा है सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ू जोड़ जहान जी जिनी डांद न बिज जिनी डांद न बिज तिनी पिण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾींहुं उन्हनि खे हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींह हलो हलो कोरिए नाज़ुक जिनी जो नींह ॻंढिन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया सभिनी ॾिसंदड़नि खे प्रोग्राम रामो राधा जे तरफ़ां बि अवां सभिनीनि खे भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो अवां सभिनीनि खे हिकु दफ़ो ॿीहर राम राधा प्रोग्राम में भलीकार हुजे। ऐं अॼोको ॾींहुं छंछर जो ॾींहुं मुंद मौसम थधि जी मुंद हुजे कोहिड़ो हुजे ऐं थधि बची वई हुजे मच ॿरंदा हुजनि हारी जेके हुजनि महिनत कस जेके हुजनि उहे थधि में पंहिंजे महिनत मज़दूरी ॾांहुं सफ़र ॾांहुं रवां दवां हुजनि ऐं जेके ड्राइवर भाइर हुजनि रोडनि रस्तनि ते हलनि राति जो तमामु घणो जेको धुंध हुजे उन करे तमामु घणा नुक़सान थींदा हुजनि सो इहा जेका हुजे गाॾी खे जेको हुजे होरा होरा हलाईंदा हुजो भले उहो 2 कलाक अवांखे लेट थींदी हुजे पर जेको हुजे एहतियात अफ़सोस खां बहितर हुजे। सो अवां हे जेको नओं साल ईंदो हुजे नए साल में बाक़ी जेके ॾींहं बचा हुजनि वञी असीं चऊं त उन्हनि ॾींहंनि में तव्हां इहो अहद वफ़ा कयो तव्हां पंहिंजे वक़्त ते अवां पंहिंजे टेम ते हर जाइ ते पुॼंदा हुजो किथे सफ़र ते वञणा हुजो त तव्हां कलाक ॾेढ पहिरियां निकिरंदा हुजो उहो इन जे करे निकिरंदा हुजो जो हाणे हर ॿियो माण्हू चए त हर ॿियो माण्हू जज़्बात में हुजे इहो माण्हू कावड़ में हुजे इहो माण्हू बेचैनी में हुजे इहो माण्हू अलाए छो जेको हुजे ॾाढो कावड़ीलो हुजे उहो इन जे करे थींदो हुजे त पोइ हू पंहिंजी जेको टाइम हुजे उन खां पोइ ते थी वेंदो हुजे सफ़र में न पुॼी सघंदो हुजे पोइ उनजो ज़हन जेको हुजे न थकिजी पवंदो हुजे पोइ माण्हू इंतिशार जो लेट करे छॾी हुजे पोइ हा वठ सट जेका थींदी हुजे पोइ उन तकड़ में जेको हुजे पोइ नुक़सान बि थी वेंदा हुजनि सो माण्हू खे हमेशा जेको हुजे नरम मिजाज वारो रहणु खपंदो हुजे उन में अवां खे फ़ाइदो थींदो हुजे अवां जी ज़िंदगी माना उन जी हिफ़ाज़त थींदी हुजे सो इन करे थींदो हुजे त अवां सवेर सुम्हंदा हुजो सवेर उथंदा हुजो सवेर सुम्हण सां अवां जी निंड पूरी थींदी हुजे अवां जो जेको दिमाग़ हुजे उहो पंहिंजी जाइ ते हुजे पोइ अवां खे कावड़ गुस्सो बि जेको हुजे उहो कोन ईंदो हुजे जेकॾहिं निंड आराम पूरो न हुजे त पोइ त माण्हू सभु जिते हरू भरू कावड़ो वेठो हुजे न ॻाल्हि हुजे न मुंहुं हुजे न सुर हुजे हरू भरू हीअं कावड़ लॻी पई हुजे सो ड्राइवर भाइर जेके हुजनि उहे बि थकल हुजनि उन्हनि जी निंड पूरी न हुजे उहे पोइ सफ़र में हितां सफ़र हुतां सफ़र हितां सफ़र हुतां सफ़र पोइ इहो रोड जी हालति जेका हुजे पोइ रस्तनि जी हालति ख़राबु हुजे हुनखे पंहिंजे टाइम ते पुॼणो हुजे पोइ जेको नफ़ो नुक़सानु उहो भरीनि कहिड़ा मुसाफ़िर पोइ नुक़सानु थींदो हुजे पोइ गाॾी जो नुक़सानु थींदो हुजे पोइ ड्राइवर चवंदा हुजे त हमेशह निकिरी वियो हुजे किथे न किथे हुनजो बि नुक़सानु थींदो हुजे पर हेतिरियूं जानियूं वयूं हुजनि हाणे त वरी इहे सिलेंडर जेके हुजनि थधि में इहे बि फाटंदा हुजनि गाॾियुनि में सो इन्हनि सिलेंडर वारनि जो इन्हनि जो बि ख़्यालु कंदा हुजो भाड़ा त हूअं ई चवंदा हुजनि त अवा गर्मी हुजे सर्दी हुजे तेल चढ़े जा लहे पर भाड़ा हूअं ई महांगा लॻा पिया हुजनि सो इन जे ते त असां कुझु न चई सघंदा हुजूं इहो वस वारनि जे हथु हुजे बाक़ी हाणे धुंध जी जेका मुंद हुजे सो इन में अवां सफ़र जो ख़्यालु कंदा हुजो जेके ड्राइवर भाई ॾिसंदा हुजनि उहे असां ते अहसान कंदा हुजो जानियूं क़ीमती हुजनि इहे जेके बचिड़ा हुजनि उहे क़ीमती हुजनि कंहिंजी मंज़िल क़ीमती हुजे कंहिंजे बचनि लाइ महिनत मज़दूरी करणु वेंदा हुजनि सो अवां पंहिंजे पेशनि खे अवां पंहिंजे रस्ते खे अवां पंहिंजी सोच खे ॿियनि लाइ रखंदा हुजो इहो न चवंदा हुजो बसि आउं पहुचां पोइ जेको थियो हुजे पर उन सां गॾोगॾु बालकनि खे मोकिलूं त थियूं हुजनि पर कुझु बालकनि जा इहे जेके हुजनि इम्तिहान हलंदा हुजनि से अॼु पुॼाणीअ ते पुॼंदा हुजनि पोइ बालकनि खे वरी मोकिलूं थींदियूं हुजनि सियारे जूं सो हाणे इहो वरी जनवरीअ तो नए साल तो इन्हनि खे मोकिलूं थींदियूं हुजनि
पोइ थधि हुजे वरी नए साल में बि थधि अची वञे जाम पोइ बालकनि खे वरी स्कूल सीउ इहो सॼो पर हाणे ॾिसूं त मुंद ऐं मौसम कीअं बीहंदी हुजे ऐं असां वटि त इहा मुंद ऐं मौसम में अलाए छो हिननि मुल्कनि में गदलाइण जाम हुजे माना रुॻो मिटीअ वारो जेको धूंहों लॻे न ईअं हुजे पोइ उन सां ज़ुकाम साह खे ॿूसट साह जी तकलीफ़ वधि खां वधि माण्हुनि में हुजे सो इन खां बि पाण खे बचाईंदा हुजो सिहतमंद जेको माहौल हुजे उहो जोड़ींदा हुजो सुबुह जो रोशनीअ में सिज जे रोशनीअ ते वेहंदा हुजो त तव्हांजी तबियत सिहत सही थींदी हुजे रुॻो इहो न हुजे तव्हांजी सेट हुजे सिहत अव्हांजी सेट हुजे त अव्हांखे जेको हुजे सॼी जेको दुनिया हुजे उहा सुहिणी लॻंदी हुजे चवंदा न हुजनि की जीउ ख़ुशि न हुजे त जहान ई माण्हू खे ख़ुशि न लॻे तो माण्हू खे हर हमेशह पंहिंजो एहतियात रखणु लाज़मी हुजे बाक़ी जेको हुजे उहो त मालिक जे हथ वस हुजे ज़िंदगी मौत जो मालिक मुंहिंजो मालिक हुजे पर अव्हांखे जेको हुजे एहतियात लाज़मी करणु खपे ज़िंदगी हमेशह मुस्कुराए करे जीअंदा हुजो ॾुख तकलीफ़ुनि खे पंहिंजे मथे ते सुवार न कंदा हुजो हौसले सां हलंदा हुजो हौसले सां कामयाबी मिलंदियूं हुजनि अॼु ॾुख हुजनि त सुभाणे वरी सुखनि जो जेको हुजे उमेद पंहिंजे दिलि में रखंदा हुजो ऐं वरी जेको हुजे बसि ॾुखनि खे ॾिसी माण्हू पोइते पइजी वेंदो हुजे पोइ उन में माण्हू खे कई बीमारियूं घर करे वेंदियूं हुजनि सो इन सां करे पंहिंजे बालकनि खे तालीम ॾींदा हुजो हुनुर सेखारींदा हुजो इन्हनि नसनि पतनि खां परे रखंदा हुजो सुठी सोबत ॾींदा हुजो पंहिंजे बालकनि खे टाइम ॾींदा हुजो रुॻो मोबाइल हथ में ॾेई टाइम पास न कंदा हुजो त बालक ॿार जी ज़िंदगी ते वॾो असर पवंदो हुजे अव्हां सम्झंदा हुजो बसि इहो लॻो पियो हुजे पंहिंजे हिन विंदर में असां निंड करे वठूं या घुमी फिरी वठूं या कुझु करे वठूं सो इन में वरी अव्हांजे बचड़े जी ज़िंदगी जेका हुजे उहा जहिड़ो ईअं वेंदी हुजे बालक खे किताब सां दिलि विंदराइण खपंदी हुजे गुफ़्तगू सां दिलि विंदराइण खपंदी हुजे साइनसी कम सिखणा खपंदा हुजनि ऐं उन सां गॾोगॾु वालदेन सां हथु वंडाइणु खपंदो हुजे त उहो अॼु नंढा हुजनि सुभाणे सिखी जेको वालदेन वारो पोरियो हुजे या उन खां वधि ॿियो पोरियो हुजे पोइ त माण्हू जवान थिए पोइ रस्ता पंहिंजा माण्हू पाण ठाहे वठंदो हुजे सो तालीम सां गॾोगॾु हुनुर ज़रूरी हुजे हुनुर सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल बि ज़रूरी लाज़मी हुजे हिन में जेको बि रंग हुजे सुबह मेहरान खां वठी पोइ लाॾा लोक गीत जयराम राधा जो ही नंढड़ो प्रोग्राम इहो अव्हां ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ु मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब चैनल ते इनखे हा सब्सक्राइब कंदा हुजो लाइक बि कंदा हुजो इनखे शेयर बि कंदा हुजो इनखे बेल आइकन बि कंदा हुजो निड़ी थोरी माना हीअ थी पई हुजे हा बसि सही हुजे पर उन सां गॾोगॾु मेहरान टीवी एंटरटेनमेंट फेसबुक ते पेज हुजे अव्हां उनखे बि फॉलो कंदा हुजो उते बि खोड़ सारा रंग पिया हुजनि खोड़ सारा नवां कलाम पिया हुजनि आयत शेख जा कलाम यूट्यूब ते पिया ॾिसी सघंदा हुजो सिर्फ़ु मेहरान टीवी फेसबुक हा जेको हुजे एंटरटेनमेंट फेसबुक पेज हुजे उन ते बि पर यूट्यूब ते जेको हुजे टीवी ते बि असांजो नंबर हलंदो हुजे इन ते छा कंदा हुजनि फोन कॉल कंदा हुजनि फोन कॉल करे कंहिंसां ॻाल्हाईंदा हुजनि असां सां ॻाल्हाईंदा बेचनि सां ॻाल्हाईंदा अबा फोन कॉल करे हिननि मोहांडनि सां ॻाल्हाईंदा हुजो कंदा हुजो असां अव्हांजे इंतज़ार में हर छंछर आचर सुबुह जो काए खां ओ 10 खां पिटी 12 बजे ताईं 12 बजे छा करूं असां ॼाड़ी हण ओ मुंहिंजो मतिलबु आहे सभिनी जो तूं ॼाड़ी हणंदो हुजे अॼु मूंखे ॿुधायो हुजे मां चवां त तूं मुंहिंखे तंग तूं हणंदी हुजे उहो मूंखे चवंदो हुजे पोइ साह ॿूसाटजी वियो हुजे हीअं सफ़ा पोइ इहो जेको चवंदा हुजे न हरू भरियो मथो हणंदी हुजे पोइ इहो थींदो हुजे स्वाभाविक 10 खां 12 असां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर हुजूं संसार खां आचर ताईं हुजूं हा मां ॼट मां जेको हुजां बेअकुल हुजां हीअ टीपीसी पढ़ी हुजे तूं कहिड़ो टीपीसी पढ़ंदी हुजी टीपीसी अलाए अंग्रेजीअ में चवंदा तूं कहिड़ो बीसी पढ़ंदो हुजी एमसी पढ़ंदो हुजी तूं वरी कहिड़ो टीपीसी पढ़ंदी हुजी हाणे वरी वेठी असांखे चवंदी हुजी त हाणे वरी
एड़ा एड़ा लफज सिखो जी सिखण जी पो बस माण्हू चङी तरह तो हम लफज सिखे न सिखण जी का मुंद मौसम न हुजे पूरी जिंदगी माण्हू सिखंदो हुजे जॾहिं पूरी जिंदगी लफज को सोलो त ॻाल्हाईंदो हुजे न सिधो सौ करे कहिड़ी मुंहिंजे अबे ॾाॾे जी ॿोली इहा हुजे जो मुंहिंजो कमु हुजे इशारो ॾियणु तुंहिंजो कमु हुजे सम्झणु मां वरी कहिड़ो जेको हुजे असुल वॾी अकाबर हुजे अलाए सम्झी पाण खे वॾी अकाबर हुजे ओ BSc बि चवंदा हुजनि पोइ वरी चवंदा हुजनि त MA में डबल बि थींदी हुजे वरी मैट्रिक बि थींदी हुजे वरी उन खां पोइ वरी इंटर बि थींदी हुजे इंटर बि थींदी हुजे वरी मिडल बि थींदो हुजे वरी पोइ अलाए वरी अलाए फर्स्ट ईयर हा फर्स्ट ईयर इहा बि थींदी थींदी हुजे हुजे हल मां बि न या फर्स्ट ईयर करे वठंदो हुजां त हाणे फर्स्ट ईयर कंदो हुजे हा हाणे बस तूं सभु दर्जा पढ़ी पास करे हाणे क्लास थी गयो हुजे फर्स्ट ईयर पढ़ी सूबेदार थींदो हुजां ॾाढो सवलो हुजे छो असांजा इहे वीचारा नवां नस्ल जेके नौजवान हुजनि हा इहे बेरोजगार वेठा हुजनि अहिड़ो ढंगरूं पास करो हुजनि अहिड़ा फेल खणी पोइ हे वीचारा ऑफिसरनि में वटि बीठा हुजनि त बि वीचारनि खे नौकरी न मिले ज़रूरत कहिड़ी हुजे उते वञण जी वीचारा महिनत कनि उते वञण जी ज़रूरत कहिड़ी हुजे इम्तिहान भलो पास कंदा हुजनि हाणे इहा हाणे मेले में माण्हू मलाखड़ो विढ़ंदो हुजे उन लाइ बि डिग्री हुजे छा पंहिंजी महिनत कमु ईंदी हुजे इम्तिहान पास करणु इन जे करे अवां तालीम ज़रूर पिराईंदा सुठी तालीम इहा कापीअ वारी न माना अहिड़ो को अमल बि जेको हुजे करणु खपंदो हुजे जीअं कंप्यूटर थी वेंदो हुजे ऐं जीअं जेको हुजे हे हुनर थींदा हुजनि जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इहे बि अव्हांखे सिखणु खपंदा हुजनि छा थियो हुजे वात जी हा ब्रेक बि हुजे या वात में ब्रेक ई न हुजे जी ब्रेक लॻंदी हुजे ॻाल्हाईंदा हुजे लफ़्ज़ जेको छा हुजे वाई वाई हा वात मां तुंहिंजे मां कंडा किरंदा हुजनि अहिड़ो ॻाल्हाईंदी हुजे हे हुजनि तोखे लॻो हुजे को पोइ वात मां कंडा किरंदा हुजनि न वात मां कंडा किरंदा हुजनि बाक़ी खणंदी हुजे बेल जा गुल किरनि वण फुटनि हाय हाय वण न फुटंदा हुजनि हे ॾिस मुंहिंजे ॻाल्हाइण खां पोइ रुॻो ई गुल फुटा हुजनि तोते ॾिसंदी हुजी रुॻो गुल फुटा हुजनि हाणे मुंहुं ॾिसो सुबुह जो जेका राति खे पारू थी प्लेट पई हुजे राति जो जीअं राति जो असांजे प्लेट में खाई बचाईंदा हुजूं न पोइ उहा वेचारी छो पई हुजे हाणे ओड़ो मुंहुं तुंहिंजो मुंहुं त भलो हुजे हाणे उहा उन वांगुरु कयो मुंहुं बीठी हुजे हाणे लठ वठंदी हुजे वरी केरा खणी हाणे तूं जॾी हुजी तूं जॾी हुजी हलंदी हुजी अब हाणे वरी हलंदा हुजूं वाईअ ॾांहुं अॼु अहिड़ा भला कलाम खणी आयो हुजांव सच पुछो त अव्हांखे अहिड़ा भला कलाम ॿुधाईंदा हुजूं पासे में असांजे में सिख हयात जो मेलो बि 3 ॾींहंनि जो शुरू हुजे उते बि वॾियूं अदबी कहाणियूं राग रूप थींदा हुजनि पर मूं चयो असीं बि पाड़े में हुजूं असीं बि वाह जा रंग कंदा हुजूं दुनिया उहो ई ॾिसंदी हुजे असां त सदाईं जो मेलो मचाए वेठा हुजूं महिराण टीवीअ ते सो इहा वाई ॾिसंदा हुजो हिन वाई खां पोइ अचूं त अवां प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे वर्ज़न्स करां वर्ज़न्स बि ज़रूरी हुजे छॾींदा हुजे त का चुक न पइजी वेंदी हुजे वर्ज़िश हाणे टकंदो हुजे कलाम ते हा पोइ ज़ाहिरी हुजे जेको म्यूज़िक हुजे इहो बि हिकिड़ी सम्झ त तव्हांजे लाइ हिकिड़ी विंदुरप हुजे विरूह बि हुजे वर्ज़न्स बि हुजे हलो बाबा बाबा अबा केरु कहिड़े शहर खां बाबा लाल काणे को बाबू मोहम्मद रमज़ान सिंधी सुभाणे होटल जो मालिक साईं सिंधी साहब भली करे आयो जी ख़ुशि हुजी चाक चङो भलो तबतूं बहार हुजनि अल्लाह जा एहसान तव्हां ख़ुशि आहियो तबियत तव्हांजी ठीकु आहे बचड़ा सिर वक़्त ॾे ख़ैर ॿियो ख़ैर लॻो पियो आहे सभु ख़ैर हुजे तव्हां
ॾे सभु ख़ैर हुजे, तव्हांजा बचड़ा पोटा पोटियूं पुटड़ा सभु ठीकु हुजनि? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान, रब जा करम आहिनि, दुआऊं था कयूं तव्हां भेनरुनि खे। वाह वाह मुंद तव्हांखे ख़ुशि रखंदो हुजे, ॿियो आदि सेनाद बि ठीकु हुजे। अबा मुंद अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ख़ुशि आहियो? आओ बा ख़ैर दुआ लगी पई हुजे। अबा मुंद मौसम जो हाल अहवाल ॾींदा हुजो लाड़काणे जो। अदा लाड़काणे अॼु आई, असांखे दावत असांजे आई कोन, मां जेको इंतज़ारु कयो अॼु जो। अदा तूं हाणे जी खणी मुंद ॿुधाए, तूं मां ॻाल्हाईंदो हुजां पोइ। मुंद ॾाढी भली आहे, ज़बरदस्त आहे, ॾाढो थधिकार लॻो पियो आहे, आओ ॾाढियूं पलियूं साग वॾा अलाह जा करम लॻा पिया आहिनि, वॾा रंग ताज़ा ताज़ा ज़ैतून लथा आहिनि, ॾाढो असली खाई पी करार था कयूं। वाह 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 अकेलो खाई पी करार रखंदो हुजे, बाक़ी असां रुॻो हिते ओघरायूं ठलूं ॾियूं। अदी तूं त आई आहीं त ज़माने काॾे, मां तुंहिंजो केतिरो इंतज़ारु कयो हिते, यको ॿ ॾींहं इंतज़ारु कयो पूरो। ज़रूर ज़रूर ईंदा हुजूं अदा, तव्हां ॾे असां ज़रूर ईंदा हुजूं। सभिनी खे सलाम अदा, सभिनी खे सलाम, सभिनी खे सलाम, लख थोरा लख कुर्ब। सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अवांजा, मोहबतूं हुजनि अवांजूं। इहो भाऊ चवंदो हुजे जॾहिं तव्हांजो नंबर न लॻंदो हुजे न त मूंखे मज़ो न ईंदो हुजे, तो ॿ टे ॾींहं हिन जी काल न लॻी हुजे, परेशान लॻो पियो हुजे, पोइ मूं थोरी काल खे को कटियो हुजे या सिग्नल जो मसालो हुजे या पोइ चवंदो हुजे मूंखे मज़ो न ईंदो हुजे, पोइ मां वरी कमकार ते न वञां, इन में जेको हुजे परेशानी में कई काल मुंहिंजी छो न लॻी हुजे। हा इहा कहिड़ी ॻाल्हि थी हुजे, इहा मोहबत हुजे न इहा ॻाल्हि वरी कहिड़ी थी हुजे, हाणे ईअं थींदो हुजे छा? माण्हू चवंदो हुजे वाह सवेरे उथी तयारु थी रामण वारा ऐं राधुल वारा ईंदा हुजनि, फोन कंदो हुजां। अॼु भाऊ बि माना सम्झ दर ते बीठो हुजे, पहिरीं फोन करी हुजे। हलो 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 अदा हिनखे सम्झाईंदा हुजो, हिन सां हाल अहवाल त वठंदा, हमरा काॾे लारीअ में वेंदो हुजे उतां लंबर मिलायो हुजे, लारी में हुजे सा हा लारीअ में हुजे, टेप हलायो वेठो हुजे, वरी लारी खलंदा हुजो त पोइ वरी कचहरियूं कंदा हुजो। हलो हलो अदो जॾहिं मोटंदो हुजे, आए थारी दिल मारी मारी दिल थारी है, थारी वारी मारी थींदी हुजे, थारी दिल मारी मारी दिल थारी न थींदो हुजे बाबा, थारी थारे कोल होवत हो, हमरे पास होवत हो, थारी दिल मारे मारी दिल थारे है, जले ता जग जले मारी थारे, दिल न लगे रे मारी थारे, दिल न लगे रे, खाइर थी पियो हुजे, है थारी दिल मारी मारी दिल थारी, दिल सब के पंहिंजी पंहिंजी हुजे, या कोन थींदो हुजे कि तूं जी वरी मोॾे हुजे मुंहिंजी तोॾे हुजे, इहो कोन थींदो हुजे, सब को पंहिंजी पाण वटि रखे छॾे। हाय राधुली जले ता थारी जले मारी दिलड़ी थारे होवे, हले राधुल जलंदी हुजे, जलंदो हुजे तूं, सजो ने सड़ंदो हुजे, मच मरंदो हुजे, राधुल बचे वई सच को भले लॻंदो हुजे मच। असांखे त कुझु कोन थींदो, असां त हे ॾिसो साग खायो राति जो बाबा, मानियूं ॿ खायो, साग खायो, ॾाठ खोटियो, बसि सुबुह जो हाय थारी दिल मारे मारी दिल थारे, ख़ुशि लॻा पिया हुजूं, हाय हाय सुख विया, तूं त टाण जिंदगी में पोइ मुंहिंजी साहेड़ीअ खे सुबुह सां हीअं कंडनि वारा हथ साहेड़ियूं मां हाणे कंदो हुजांइ सफ़ा चौंट ते चौंट ते, अॼुकल्ह असीं पाण ई ॻाईंदा हुजूं, अॼुकल्ह पाण ॼण जड़ी बि न हुजे, हा ॿिया ॻाए वरी न सो थींदो हुजे, असीं पाण ॻाईंदा हुजूं, हा हा छो असां। हलो हलो बाबा केरु कड़े शहर खां?
रोज़ी ना आई हुजे। रोज़ी तूं ख़ुशि चाक चङी भली लॻी पई हुजी। हाँ तो ठीक है जी। हा बि ठीक बैठी हुजा तो बि ठीक बैठी हुजी। नेरन पाणी करे छॾी हुजे। हाँ वाह नेरन वाह। में छा खाधो हुजे सुबुह सुबुह? बेर बेर बोर। हाँ बेर खाधा हुजे नी न। हाँ हाँ बेर। अरे जेको असां चऊं माना तो उहो खाधो हुजे। हाँ हाँ बस सही हुजे। ॿियो केरु हुजे ॾाढा ख़ुशि हुजे? हाँ ॿियो ॿियो राजा सलाम भाई का रखा है। सही हुजे। भाउ खे सलाम, घर वारनि खे सलाम, ॾाॾा खे सलाम, भी सलाम ॾींदी हुजी, बाबे खे बि सलाम, ॾाॾे खे बि सलाम। सभिनी खे सलाम चवंदी हुजे। वॾी महिरबानी वॾी ख़ूब मोहबतूं। सो हाणे जेको 9 साल चई उन में कैसेट में पहिरियों पहिरियों कलाम मां इहो ॻाईंदो हुजां। तुंहिंजो पहिरियों कलाम तुंहिंजो हुजे। हा हा उहा कंपनी बंदि हुजे पहिरें साल में ई बंदि। अलाए छो। ॿियो छा को आवाज़ हुजे जेको हाणे कलाम ॻाईंदो हुजे वरी उहा कंपनी हिन जो कलाम हलाईंदी हुजे वरी मशहूरु थींदो हुजे। यार ॿेली पराई जेको कंपनी जी ॿेड़ी न ॿोड़ींदो हुजी। रामू थारी वाट निहारे, रामू थारी वाट निहारे। काहे निहार तो काहे? त सुबुह जो वेठो हुजां ॾंदणो कंदो हुजां पोइ हीअं वेठो हुजां मुंहिंजो भला हाणे साहिरी कंदो हुजां। हा साहिर तूं बसि हिन साल में पको थींदो हुजी। सुबुह जो ईअं ॾंदणो कंदो हुजां पोइ वरी इहा सिट ठाही हुजे। रामू थारे इंतजार कारे, रामू थारे वाट निहारे। हलो वालेकुम सलाम हुजे अदा। मेरा गुणे फटले मां छा हाल हुजे अदा? ख़ुशि चाक चङो भलो तबियतूं बा? रामू राधा जो सलाम। वालेकुम सलाम हुजे। तव्हांखे बि रामू राधा जा सलाम हुजनि। मुंहिंजे छोकिरे जी शादी आहे सुबुह जो। वाह वाह मुबारकूं हुजनि मुबारकूं हुजनि अदा। वो ईंदे दावत ते? अदा इहो ठलो मुबारक सां कमु न हले मिठाई बि खाईंदा हुजूं। हा मिठाई मांजू जाम अचो सुभाणे। वाह 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 वाह। ॿियो सभु ख़ैरु हुजे सॼे हुजो। सॼे राज खे मुबारकूं। हा इन ख़ुशी में ॿुधाइजो रुगो लाॾो। ज़रूर हा ज़रूर 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 ॿुधाईंदा हुजो। लख कुर्ब हुजनि। वॾी महिरबानी कुर्ब मोहबतूं। सो ख़ुशियूं बि जाम हुजनि। हींअर असांजी सिंधड़ीअ ते सो हींअर जेके घोट हुजनि उन्हनि जूं मारूं भेनरूं अहिड़ी थधि में वाह जा देग जा भत चढ़ंदा हुजनि ऐं कचहरियूं थींदियूं हुजनि ख़ूब। ऐं अहिड़ी थधि में आबाजानियुनि जो बि ख़्यालु कंदा हुजनि। थधि हुजे वॾी परे परे खां ईंदा हुजनि। थोरो घटि विझंदा हुजनि हे बाउरची। हा हा सो न त पोइ वरी हे गला वरता पिया हुजनि। हिकिड़ो त असांजूं अदियूं भेनरूं सॼी राति लाॾा कुझनि शादी जी ख़ुशी में हुननि खे सीउ न लॻे पोइ थधि पारे में ॿठो हुजनि। पोइ भतो ख़तमु थिए त ख़बर न पवे अदियूं भेनरुनि जा वात हीअं पटा पिया हुजनि। सो अदियूं भेनरूं मथो बि ढकंदियूं हुजो पंहिंजो सीटर बि पाईंदियूं हुजो ऐं लाॾा बि भले ॻाईंदियूं हुजो। सो हाणे वरी हलंदा हुजूं सो लाॾो अहिड़ो भले हुजे जो वञी थींदा हुजनि खैर। ओ परे थियो पलंग खां शहज़ादा विहंदा शहज़ादा विहंदा। सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ असां वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कयूं। चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा। केरु कहिड़े शहर खां अदा? अदा शहजाद कोट खां मोहम्मद यूनुस चांडियो। या साईं यूनुस चांडियो साहब ख़ुशि चङा भला तबियतूं बहार हुजनि साईं। साईं कुझु त चङा भला कहिड़ो को करासी सभु ख़ैर साईं अवां जूं मोहबतूं। सभु ख़ैर हुजे अदा तव्हां ठीकु साईं लॻा पिया? तव्हांजो मां प्रोग्राम बि रात जो प्रोग्राम मां मेरा टीवी जो वाह 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 वाह। इहे अवां जूं इहे अवां मोहबत करे असांखे मुमताज़ कलाम ॿुधाईंदा ॿिया बि कलाम पर अमर टीचर ज़ोर आहे। इहो त पोएं हफ़्ते बि तव्हां आख़िरी फोन कॉल कई हुजे इहो कलाम असां हलायो हुजे अदा ईअं न? उहो भई ॻाल्हि इहा आहे त असां वटि बिजली जो आधार हो
आओ जेका बिजली हींअर हले थी पोइ तव्हांजे लाइ वाकई तव्हां महिरबानी आहे पर बिजली वारो न कयो हाज़िर हाज़िर अदा ज़रूर तव्हांजी ज़रूर तव्हांजी फरमाइश पूरी कंदा हुजो कुर्बावा जा मोहबतूं महिरबानी कुर्ब मोहबतूं इहो हुजे अमर सां मोहबत हा हा हर माण्हूअ खे हुजे रिश्ता ॿिया बि घणा पर अमर जी जल ज़ोर आहे सो इहो हर माण्हू खे पंहिंजी अमर सां जी जल सां पर कॾहिं कॾहिं शाइर जा लफ़्ज़ गायक जी गायकी माण्हू खे तमामु घणी वणंदी हुजे पसंदि ईंदी हुजे तॾहिं माण्हू इहो चवंदो हुजे कंदो बि हुजे ऐं वरी वरी ॿुधण ते दिलि चवंदी हुजे सो अव्हां फ़ोन कॉल कंदा हुजो अव्हां जे लाइ मान हुजे इज़त हुजे सो इहो ज़रूरु अव्हांजी फरमाइश असां रखूं ज़रूरु ज़रूरु रखूं अॼु आओ पर हाणे इहो लाइट वारनि जी त न मुंद हुजे न मौसम हुजे जहिड़ो सियारो हुजे तहिड़ो ऊन्हारो हिकिड़ा लाइट वारा बि हीअ मुंहिंजे घर में न मुंद न मौसम लेट वारी हुजा लेट हुजे हुजे लेट आऊं ठाहींदी हुजा तो जो हम जो की हमारे लेट सा चक्कर हुजे मूं चयो त न ॾिसी मुंद न मौसम न जुड़ न मींहुं बस आए ठा बस हां बस तो तसलवा जो काबर हुजी हे सॼो ज़मानो हले तो जी काबरी सा पाण खेड़ो न पडाईंदो हुजी ॿे खे बि समझंदो हुजी हेलो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े सर का अदा अदा मोहन जे करे का जावेद खोकार गाजी देरो अदा मोहन जे दड़े वारो भाउ अची हुजे छाल हुजे अदा तारीख़ी माग जा अॻुवाण ख़ुशि हुजी चङो भलो अदा तव्हां ख़ुशि आहियो सभु ख़ैर लॻो खैर हुजे तव्हां सभु खैर हुजे अदा अलाह जा कर्म लॻा चाहे तव्हां ख़ुशि आहियो दुआ दुआ खैर दुआऊं आवाजूं दुआऊं लॻियूं पयूं हुजनि ॿियो को हाले वाल ॾींदा हुजो अलाह जा कर्म लॻा चाहे वाह वाह पर हाणे जो यार कॾहिं एॾा अचणु थींदो हुजे त तव्हां तारीख़ जे झोलीअ में वेठा हुजो त इहो मोहन जो दड़ो इहो सॼो केतिरा साल थिया हुजनि हिते वेठे असांखे हिते 100 साल खनि थियो आहे हिते 100 साल 100 असां वॾा गुज़ारे आहे हिते असां नंढे अची कोठी थी रही आहे माना 7 पीढ़ियूं हिते थियूं हुजनि इहे न हा 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 पोइ इहे चवंदो हुजनि ओ अदा तव्हांजा मकान मूं चयो मोहन जे दड़े जी अहिड़ी कहिड़ी ॻाल्हि ॿुधी हुजे इन्हनि वॾनि खां जेका अॼु असां सां ॻाल्हि कंदो हुजे जेका अॻे न असां ॿुधी हुजे असां मेरी ॻाल्हि कान ॿुधी असांजी उमिरि जा नंढी आहे तव्हांजी वॾी आहे तव्हांजी उमिरि नंढी हुजे घणनि सालनि जा हुजो 8 साल जा हुजो न न असांजी 30 साल 32 साल उमिरि आहे हाणे पोइ सालनि एतिरनि में तो अञा वॾनि खां का ॻाल्हि ई न ॿुधी हुजे ईअं अधी वञी ॾिसंदा अचो मोहन जो दड़ो असांखे पोइ असांखे बि खणी का ॿुधाईंदो हुजे को किस्सो का कहाणी का असांखे कान्हे साबिती कान्हे का वॾनि खां इहो तोखे ख़बर हूंदी वॾनि खां माना वॾनि खां पुछो इहो कीअं तव्हां नसुलनि में मुंतकिल कीअं कंदा हुजो हल भला पुछी करे पोइ भला अॻिते सुभाणे वरी असांखे ॿुधाईंदो हुजे सुभाणे ॿुधाए सभु हा यार इहो ॿुधाईंदो हुजे यादि सां पुछी ॿुधाईंदो हुजे हा हा उन्हनि खे ॿुधाए तव्हां ख़ुशि आहियो न सभु ख़ैर पियो हुजे दुआऊं लॻूं पयूं हुजनि सारियूं लथियूं हुजनि केमल मोहन जो दड़ो घुमायो तव्हांखे साईं बाक़ाइदा ईंदो हुजां सारियूं लथियूं हुजनि न तो वटि हा सारियूं लथियूं हुजे साग बीठो आहे वाह पली बि हुजे पली बि आहे वाङण बि बीठा आहिनि वाह 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 बस सरिया जो साग बि हुजे खड़े जो साग बि आहे पालक हुरबो हा वाह वाह पोइ भला तव्हां चांवरनि जी मानी खाओ कढ़ी खाओ चांवर जी मानी चुअर जी मानी कणक जी मानी वाह वाह मना सफ़ा ले कराए छॾी हुजे अच्छा चांवरनि वारी मानी बाकी ओ अदा अदा अच्छा न चांवरनि वारी मानी ॻाढ़नि चांवरनि वारी खाईंदा हुजो अछी चांवरनि वारी बि चुअर जी मानी अरे ॻाढ़ो लाड़ में थींदो हुजे हेॾां बि थींदो हुजे हेॾां बि थींदा हुजनि अदा ईंदा हुजूं पर पोयां मोहन जे दड़े वारी टे मण अटो बि हो को जुअर जो को कणक जो को चांवरनि जो इहो रलाए सलाए रखंदो हुजे हम भरी ॿधी ॾींदो हुजे असांखे मानी भली मूंखे साग सां खाराए छॾींदो हुजे पर मोहन जे दड़े जी मूंखे तारीख़ ज़रूरु ॿुधाईंदो हुजे इहो वॾनि खां छा कंदो हुजे वॾे खां पोइ ॿुधाईंदो हुजे वॾे खां न वॾनि खां हा पोइ घर में त को हिकिड़ो वॾो हुजे न हा हा असांजे घर में वॾी हुजे माना 24 कलाक वॾो भेण हुजे पोइ
चवंदा घर में वॾी करे विहारिजो माना रुगो छा थियो हुजे घर जी वॾी खे छा थियो हुजे शुक्र हुजे मालिक जो शुक्र हुजे ॿाहिरां ॾिसो हाय जोड़े मेठा हुजूं बस। शुक्र हुजे बाक़ी हाणे तूं रग हर पर साड़ करी त पोइ हाणे छा करूं ॿाहिरां ॾिस कहिड़ियूं तामनि जूं ॻाल्हियूं कंदियूं ॼण तुंहिंजे वात में फुलुकणा थींदा हुजनि जे इहे शयूं हिते ठाहींदियूं रगो इहो जेको हुजे अदब ॻाल्हायूं अदब ॻाल्हायूं बेत पढ़ा हिते बसि सॼो ॾींहुं बेत खणो वेठी हुजां अदब ॻाल्हायां पोइ वरी केरु ॾिसे पसंदि करे पोइ ॾिसंदा हुजूं अॼुकल्ह इहो ई हुजे ज़मानो भाई बीठे बीठे तुंहिंजी तार निकिरी वई हुजे छा मां छाजी निकिती हुजे मां चा मानीअ जी ॻाल्हि कंदी हुजी अदब ॻाल्हाईंदी हुजां तूं बाक़ी हाणे ॿियो छा हुजे हाणे हिते वेठी हुजां हिते वेही ओ मानीअ जी ॻाल्हियूं मानीअ जूं ॻाल्हियूं कंदी मानीअ हुजी जी छा कंदी हुजां मानी कोन खाधी हुजे नओं को ठाहींदी हुजी ताइम सारे में ठाहींदी हुजां सा- टोकरे खीसे मां कढण लाइ मुर्स बस। खे बरो हुजे हा। ॿार हुई खीसे में हीअं फण कढो नांग वेठो हुजे नांग कोन बाक़ी हिन खे तामर धड़ी ॾींदा खाईंदो हुजे ए हिकु सलक वात छड़ंदो हुजे नांग त न हुजे बाक़ी भला या हुजे जॻह कढो मसराए न छॾींदो हुजे मसर हाणे तूं कहिड़ी असले हो हुजी जो हीअं मसराए छॾूं ॿियो छा हुजे हा। ख़बरूं न कंदो हुजे इहे ॿारहें वारियूं हींअर सुबुह जा 10 थिया हुजनि अंधी हींअर थिया हुजनि पर तूं वरी ॿारहें वारियूं करी असल ठोका ॾींदो हुजे ख़बरुनि खे तो ॿिली थोरो जेको हल्को हथ रखंदो हुजे हाणे साईं हली हुजे हा हा हाणे 12 वारियूं ख़बरूं हाणे हली हुजनि हाणे ठहियो ठहियो लॻंदी हुजे सॼो ॾींहुं बगलूं लॻनि थो जूं बगुलूं लॻंदियूं हुजनि अब हाणे इहो मुमताज़ लासारी जो कलाम हुजे रिश्ता ॿिया बि घणा ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा अमड़ जी जल ज़ोरा विंदी बचन ता घोरा रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जी जल ज़ोरा सो इहो अवां ॾिसंदा हुजूं उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं पोइ ख़बरूं बि हुजनि न पोइ ॻाल्हाईंदी हुजे न भला ॻाल्हाए मूंखे हाणे पोइ ॿुधाईंदो हुजे न अकाबर हुजी त ॻाल्हाईंदी हुजे हा न पोइ इहो कलाम ॾिसंदा हुजो उन खां पोइ ख़बरूं बि लाज़मी हुजनि उहे बि ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं त पोइ वरी हिन खे ॾिसंदा हुजो बुस्तर खे
राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुश ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे छंछर जो ॾींहुं हुजे सुहिणा रंग हुजनि ऐं जिते जिते ख़ुशियूं हुजनि उन्हनि ख़ुशीअ में जेके घोट हुजनि उन्हनि जे नाव ई सहरो कयो हुजे त सदा इहे ख़ुशियूं अव्हां जूं आबाद हुजनि इहे अव्हां जूं ख़ुशि में सर्कस कंदा हुजनि के करोला में सर्कस कंदा हुजनि त के टूडन में सर्कस कंदा हुजनि त के वरी जेको हुजे गाॾियुनि जा नाला कढ़ा हुजनि अलाए असांखे कहिड़ी ख़बर के लारनि में कनि त के वरी घोड़े ते सर्कस कंदा हुजनि असुल वरी इहो सर्कस हुजे हा दिलि में इहो हुजे त के वरी वरी उठ सिंगारे उन्हनि ते सर्कस कंदा हुजनि आऊं त चवां त घोड़े ते बि हुजां त उठ ते बि चढ़ंदो हुजां त पोइ इहे जेके सकाफ़ती रंग हुजनि न इन ते जेको हुजे पटको ॿधो ॿध हीअं वेठो हुजां सफ़ा वाह तूं वरी पंहिंजो ख़्वाब ॾिसी त सर्कस आऊं कंदो हुजां मूं उठ ऐं घोड़े जी ॻाल्हि कई भला हर तूं जो चई त माना बसि आऊं हुन ते चढ़ो वेठो हुजां पटको मूंखे ॿधल हुजे अरे बेली यरा तूं हाणे पंहिंजी शादी जी ॻाल्हि खे छॾींदो हुजे हे असांजा जेके ॾिकरा ॾिकरियूं हुजनि हिननि जी शादी जी ॻाल्हि कंदो हुजे पाड़े जूं ख़ुशियूं अहिड़ियूं थींदियूं हुजनि जो मूंखे रंग वणंदा हुजनि मां चयां हिकिड़ी अलॻि ॻाल्हि हुजे बाक़ी वरी उहा हसरत तूं रखी पाण खे अञा बि सम्झी त पोइ यार बेली साबित हुजे तोखे न इहो इन लाइ न हुजे मूं चयो असांखे उन वक़्तु वरी इहो डांद गाॾीअ ते वेही हिन सुखड़ीअ खे ऐं मूंखे खणी आया हुजनि डांद गाॾी भाणे जणनि जूं ख़ुशियूं करूं भाइटनि जूं ख़ुशियूं करूं पोइ असांजा ॿाहिरि जेके हुजनि उन्हनि जूं ख़ुशियूं करूं अजनि भेनरुनि जूं ख़ुशियूं करूं असां इन ख़ुशी में ख़ुशि हुजूं हिते बि ॾिकरा हुजनि हा त पोइ खणी चवंदो हुजां ॾिकरा वरी हाली त आउं पाण ॾिकरो लॻो बीठो हुजां तूं हाणे पाण खे अञा ॾिकरो सम्झी हा घर में भला हाणे आउं पाण ॾिकरो लॻो बीठो हुजां सभु ॾिकरा ॾिकरियूं असांजा ई त हुजनि ॿियो कंहिंजा हुजनि तूं घर जी वॾी हुजी असीं हुजूं ॾिकरा तूं पई ख़ुशियूं असां जूं कंदी हुजी हा खुड़ी पेर असुरी लॻंदो ई न हुजे हा पई झुमरियूं हणंदी ॿियो सभु कुझु हुजे शर्म जी जरी न हुजे पोइ हाणे पोइ राधल छा कंदी हुजे हाणे तोखे बसि इहो ॾारो डरणो हुजे बसि इहो ई हुजे ॿियो न त मां ॻाल्हि कंदो हुजां हीअ वरी ॾारो डरींदी हुजे तूं डरींदी हुजी ॾारो भला हाणे ॿियो छा तूं लाॾो अहिड़ो भलो ॻाईंदी हुजे अहिड़ी झुमरी हणंदी हुजे मूं चयो हल राधली तूं मुंहिंजे ख़ुशीअ खे असुल चार चंड लॻाए छॾींदी आउं त पोइ वरी उन महिल हीअं खणी हीअं मथे करे राधली तूं अहिड़ो भलो रख आउं वरी हीअं करे वरी हीअं कंदो हुजां वरी हीअं कंदो हुजां पोइ उन वक़्तु हा हा चत खीसो मां बि दर्जीअ खे चयो हुजे चार चार टोपा ॾींदो हुजे हलो वालेकुम सलाम अदा केरु करे स्वर्ग अदा अदा छा हाल हुजे ख़ुशि हुजी चङो भलो तबियतूं बहार हुजनि वाह वाह कराची मुंद मौसम भली हुजे अव्हां बि सुहिणे नमूने कराचीअ खे वसाए वेठा हुजो न सभिनी खे सलाम होटल वारनि सभिनी खे वालेकुम सलाम तू करा तो अदी चाय पेन अदी राधा के अदी गाल चाय मेलवा अदी राधा होते हुंदी मेले ते जरूर जरूर पर कराची हाणे घुमण अचूं राधलीअ सां गॾु समुंड खे तुंहिंजी होटल ते असां पुछा करे पुॼी वञूं हा हा इनसे कर मिलंदा मेले ते अदी राधा इंशाल्लाह गाजी चाय मेले ते जरूर 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 वॾी महिरबानी सभिनी खे सलाम ॾींदा कुर्ब मोहबत अवां जूं लख कुर्ब अवां जा सो हाणे वरी हलंदा हुजूं अॼुकल्ह मेड़ो हलंदो हुजे 3 ॾींहंनि वारो शेख हयात जो सो भलोड़ साइरो हुजे पोइ उन जूं सुठियूं त कमाल हुजनि कॾहिं कॾहिं दिलि ते असुल चढ़ी ईंदियूं हुजनि जो समाज खे ॾिसंदा हुजूं त कंहिं कंहिं गुंदिया न कणा भूए सारी बुख कंहिं गुंदिया न कणा भूए सारी बुख कहिड़ा कहिड़ा मूं ॾिठा तिन ॾोथियड़नि जा ॾुख सिंध न संभरे सुख उभरी सिज लही विया हाय हाय ऐं वरी भेटाए साईं चए त के वेझाई ॾूर के ॾूर बोॾा सुपरी
आहे सो सिखयासीं इन सां मिलंदड़ जुलंदड़ वाह जूं सिटूं लिखियूं हुजनि इहो कलाम ॿ ॾहाका खां बि थोरो अॻियां अञा सादिक फ़क़ीर ॻायो हुजे पर हाणे वरी महिराण टीवीअ जी प्रोडक्शन जेको इहो स्टूडियो ॿियो नंबर हुजे उन में शाज़िया मारवी ॻायो हुजे हाय हाय हीअ मलतास तां कूक कोयल करे हू परे आ परे आ परे आ परे आ वाह जो ॻायो हुजे वाह जी सायरी हुजे ऐं के अव्हां खां विछड़िया हुजनि के अव्हां जे वेझो हुजनि के वेझा ई दूर हुजनि उन्हनि जे लाइ हीअ सदा हुजे हीअ रिश्तनि जे लाइ सदा हुजे हीअ उहा सिक हुजे जेका न ख़तमु थियण वारी हुजे हीअ जेको परदे जो समय हुजनि उन्हनि खे सारण जी हुजे हीअ घणो अॻु पंधु जेको हुजे उन जी सार हुजे जेके न वरी गॾिया हुजनि त उन्हनि लाइ हुजे पोइ भेटाई साईं जी चयो त ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं ॻाल्हियूं पेट वरनि में वधी वण थियूं पर सी मुंहुं न कयूं पर चईं त मुंहुं कंहिं सां ई कोन कयूं हाय हाय सॼण गोसे न गॼा सॼण ई न गॼा ॻाल्हियूं कंहिंसां पोइ अहिड़ियूं सिटूं हुजनि हू परे आहे परे आहे सादा मारी जो आवाज़ हुजे अव्हां हिनखे ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं अञा त असां कचहरियूं कयूं हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां अव्हांखे साल जित हुजो ख़ुशि हुजो सलामत हुजो हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो गुज़रंदो हुजे ॾेह हुजो परॾेह हुजो पंहिंजे मुल्क में हुजो वाण हुजो वस्ती हुजो अव्हां सुख भरिया हुजो सुखनि वारा हुजो पर हिकिड़ी फोन कॉल हुजे हलो अस्सलाम वालेकुम साईं वालेकुम सलाम हुजे अदा केरु कहिड़े शहर खां अदा साईं मां बेलाई दफ़ा ॿुधायो थी मां हिकु दफ़ो तव्हांखे ॿुधायो थी मां किथां थो ॻाल्हायां केरु थो ॻाल्हायां इहो दरिया जे कंधीअ तां ॻाल्हाईंदा हुजो तव्हां दरिया जी कंदी न शहर मां किथां साईं गंबट शहर गंबट खां मोहम्मद हाशिम शेख साईं शेख साहिब तव्हां यको वरी गैर हाज़िर रहंदा हुजो पोइ आउं वरी वेठो वाटो हा हिकु त गैरहाज़िरी थी वई साईं ॿ टे थी वई विच में बिल्कुलु थी वई न साईं अलाए केतिरियूं गैर हाज़िरूं थियूं हुजनि शेख साहिब सही था चओ ॿियो तव्हांजी तबियत ठीकु रही पई आहे शेख साहिब अव्हां जूं मोहबतूं हुजनि असीं उन करे चाक लॻा पिया हुजूं जो हाल पेश पिरिया नाल हा सही महिरबानी हाल पहिरियां हाल तव्हांजो त सफ़ा भलो आहे वाह वाह ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहे वाह वाह बसि इन लाइ भिटाई साईं चयो त ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी ततीअ थधीअ काहे कान्हे वेल विहण जी मतां थिए हूंदा पोइ पेर न लही पिरीअ जो पोइ जहिड़े तहिड़े हाल आओ जहिड़े तहिड़े हाल में ॾोरींदा हुजो अॻिते वधंदा हुजो बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ गंबट कीअं अॼु राधा खे सलाम अॼु राधा ख़ुशि आहे आओ आओ राधली ओ राधली ए गंबट खां साईं शेख साहब आयो हुजे पुछंदो हुजे त काथे हुजे इहा तुंहिंजी सुखड़ी ख़ुशि चाक चङो भलो लॻो पियो हुजी हा जीअं थी ख़ैर हो तव्हां ख़ुशि आहियो तव्हांजी अलाह कॾो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो सॼे बहिरान खे जो सभु सॼो ख़ुशि हूंदो आमीन आमीन साईं शेख साहब तव्हांखे ख़ुशि रखंदो तव्हांजो इहे जोड़ियूं सलामत रहनि ऐं आवाम खे खिलंदा रहो पाणी तव्हांजे जहिड़ो जेको आहे जहिड़ो न आहे तव्हांजी मुहबत आहे माण्हू ॾाढो खिलनि था ख़ुशि था थियनि माण्हुनि खे ॾाढो ख़ुशि था रखो पिया बसि पोइ असांजो कमु इहो हुजे त बाबा मोहबत ॾे मोहबत वठ मोहबत में ई मज़ो हुजे मोहबत खां सवाइ ज़िंदगी न हुजे हा बिल्कुलु बिल्कुलु त अलाह साईं तव्हांखे आबाद रखंदो असांखे बि दुआ कंदासीं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो आबाद हूंदव बाबा सभु हमेशा मुस्कुराईंदा हुजो बहकंदा हुजो टहकंदा हुजो खिलंदा हुजो कुॾंदा हुजो आमीन अलाह साईं सॼी महिरान खत खे सभिनी खे अलाह साईं सभिनी जी महिरबानी कढी प्रोग्राम पेश था कयो तव्हां मुबारकूं हुजनि कुर्ब साईं कुर्ब गंबट सभिनी खे सलाम ॾींदो जी भाऊ घर भातियुनि खे बचड़नि खे ॿारनि खे सभिनी खे सलाम गंबट वारनि सभिनी खे सलाम गंबट जा वाह जा माण्हू हुजनि साईं रिझल शाह जी दरगाह बि उते हुजे पोइ इहो मेड़ो बि लॻे
पोइ वरी गंबड़ जा राणीपुर में मेलो लॻंदो हुजे, राणीपुर जो बि वाह जो इहो मेलो लॻंदो हुजे काफ़ी ॾींहंनि जो, वरी दराजा में सचल साईं जो मेलो लॻंदो हुजे। हल ॾे वक़्तु। हलो वालेकुम सलाम। नमस्कार हुजे भाऊ हैदर, छा हाल हुजे? कुछ चाक चङा भला? खैर खैर लॻो पियो हुजे, ॿियो को हाले वाल ॾींदो हुजे भाऊ? वाह 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 वाह, माना इहा महिनत जारी हुजे। हा बाबा, महिनत खां सवा त वरी मज़ो बि न हुजे न अदा। हा वाह, महिनत महिनत साईं माण्हूअ जी अजमत हुजे, अजमत। हाओ हाओ, इहो सॼो महिनत जो कमाल हुजे, सभिनी खे सलाम हुजे। वॾी महिरबानी, कुर्ब अवां जा। लख कुर्ब। सो हाफ़िज़ परवेज़ तीवणो जेको हुजे इहो बि असांखे ॾिसंदो हुजे न, न्यापो कयो हुजे। हाफ़िज़ सभिनी खे सलाम, भाऊ खे बि सलाम हुजनि। पर जीअं मूं ॻाल्हि कई हुजे त साईं गंबट मां फ़ोन कई हुजे त रिझल साईं जी मूंखे हिकिड़ी सिट अहिड़ी यादि हुजे, वञी रिझल साह चवे, वञी रस रिझल साह चवे। सो सा त यार सिंगाली सलीम हिते ॻाईंदा हुजनि, उन जूं काफ़ियूं ॻाईंदा हुजनि, सिंगाली सलीम साहिब जूं, वरी सचल साईं जूं काफ़ियूं ॻाईंदा हुजनि राॻीअ ॾांहुं। वरी ईंदा हुजूं त इहो राणीपुर में वॾो मेलो लॻंदो हुजे, वरी ओरियां अचूं त हालाणीअ जो वॾो मेलो लॻे। मूंखे त पहिरियां ई ॾिसी अजब लॻो हुजे। उहो छो? इहो त पुछंद, इहो छो? हा वात पटी, ओ वात पटी, इहो त पुछंदी हुजे इहो छो अजब लॻो हुजे? मेलो लॻे 3 ॾींहंनि जो या 4 ॾींहंनि जो, ही 15 ॾींहं मेलो हले। 15 ॾींहं राजली हिकिड़ो दफ़ो वञे थो, इहो हालाणीअ जो मेलो हुजे, इहो हेठि रोड खां मां बि अहिड़ो कपिड़ो पाए, हिक वारा इहे कपिड़ा पाए, हित रामल जो बि पाचो लॻो पियो हुजे। हा मूं चयो मेड़ो इहो 15 ॾींहं घुमंदो हुजां। हीअ थधि जा ॾींहं हुजनि, बसि जीअं सिजु लहंदो वियो अचे मींहुं टुटो हुजे। सॼो रामण गप में भरियो पियो हुजे, ख़बर ई न पवंदी हुजे इहो हुजे केरु। रामण बसि कुकुड़ थी अचे घर पुॻो हुयो। शोभा मेले जी मोट बि कॾहिं कॾहिं ॾाढी ख़राब थींदी हुजे, पर हिकिड़ी फोन कॉल वठंदो हुजां। हलो वालेकुम सलाम हुजे मामा, छा हाल हुजे? पंहिंजो तारफ़ हुजे। वाह वाह साईं, खैरपुर खां मीरनि जे शहर खां ॻाल्हाईंदो हुजी। वाह वाह, भली करे आयो हुजी। सभु ख़ैर हुजे अदा, तव्हां ख़ैर हुजे। भेण मुंहिंजी तव्हांजे दुआ वञे, अलाह जा एहसान सभु ख़ैर, तमामु ख़ुशहाल सभु ख़ैर। तव्हांजो प्रोग्राम तमामु हिकिड़ो बहितरीन, इलाही ॾींहं गेप पइजी वई। हाओ केर? थोरो कमकाज में वरी हाणे तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीन थो हले, तमामु सुहिणा रंग महिराण जा। वाह वाह वाह, महिराण कहिड़ो अवां जी ॿोली ज़बान मिठी, मौला साईं तव्हांखे मखण माखियूं खाराईंदो हर वक़्तु। वाह वाह वाह, आमीन। मोहब्बत हुजे अदा, जेको तव्हां राम राधा खे ॾिसंदा हुजो, पसंदि कंदा हुजो, या मेहरान टीवी जा ॿिया प्रोग्राम ॾिसंदा हुजो, मेहरान टीवी जी ॻाल्हि कंदा हुजो, इहे अवां जूं मोहब्बत हुजनि। मोहब्बत आहिनि, अवां जूं मोहब्बत आहिनि त असां वटि ऑटोमेटिक मोहब्बत आहे बाबा साईं। मोहब्बत ॾे, मोहब्बत वठि, मोहब्बत में मज़ो आहे। यार जो नालो वञी रहंदो विड़म शाल आहे। आओ आओ, विड़म शाल आहे, वञी रहंदो यार जो नालो। वाह वाह, पंहिंजो देश, पंहिंजो वेश, सिंधू दरिया जा रंग, असांजा सकाफ़तूं, असांजा चेहरा, नूरानी चेहरा सिंध जा। आओ वाह, सलामत रखंदो सभिनी खे, अवां खे, अवां जी पूरी टीम खे लख महिरबानियूं, लख कुर्ब, रब साईं तव्हांखे आबाद रखे। महिरबानी महिरबानी अदा, सभिनीनि खे सलाम ॾींदा हुजो, ऐं तव्हांजी बि महिरबानी हुजे जो तव्हां असांखे यादि कयो हुजे। कुर्ब लख थोरा। शोभा मेड़ो इहो वञी घुमियो हुजां, वरी हालां इहो राणीपुर वारो मेलो 15 ॾींहं, इहो वरी मन हाणे हालाणी
जी गाल कई हुजे वरी रानीपुर वरी के हातिर क्यों हुजी गप ने इहो त मां कुकड़ थी घर पहुची हो जा हां वरी रानीपुर पहिरियां राणीपुर वारो मेलो ॾिसी हा। मूंखे बि मज़ो अची वियो मुंहिंजो बाही हीअं छनऊं हयूं वेठा जो मला घणा हाण को मेलो ई न छॾींदो हुजे हा। पोइ जो ख़बर पई हुजे त वरी मेले त न निकितो हुजे बसि वरी हिकिड़ो ॿियो मेड़ो वरी हीअं लाड़ में लॻो हुजे ए सावण फकीर जो बसि इन चाचे जी ॻाल्हि न कंदी हुजी इन ए पता थी हुजे न इन काके जी ॻाल्हि न कंदी हुजी छो छा थियो हुजे सावण फ़क़ीर मूंसां अहिड़ी कई हुजे छा थियो हुजे न पोइ मूंखे मेड़े जो वाक़ो आयो हुजे त बाबा देसी परदेसी मेड़े में ईंदा हुजो तूं बस ठका ॾिनो मूं बि पटके जो अञा तुरो वॾो छॾियो हुजे मूं चयो बाबा नड़ बेत डोंगर अॼु त वञी जेको हुजे रामण पुछंदो हा मां बि नड़ बेत में वञी शामिल थींदो हुजे मलाखड़ो ॾिसंदो हुजे थधि हुजे सियारो हुजे हेड़ो थधि जनवरी लॻी पई हुजे मेड़े में राति जो पहर हा बूरे वारी मिठाई खाई ॾाढो ईअं लकुणो हथ में नेट वारो हीअं कंदो मूं चयो नड़ बेत ॾे वेंदो हुजां अची जो मींहं कया हुजनि कुकरिया उतो बि मींहं हेतिरो राधली मींहं हाणे रामलो न पोइ केरु पुछण वारो हुजे न को छा हुजे बसि पोइ उते जे त वियो हुजां उन्हनि चयो बाबा का बि जा न हुजे मींहुं हुजे अड़े मूं ऐं त पोइ वरी जो घर पहुतो हुजे न घर पहुचा पोइ घर कोन पहुच न पोइ बापू छा कयो हुजे न पोइ इन सुरिया मूं चाणे हर वारे वञा त बापू चए तूं मेले में वेंदो ई न हुजे मींहं हर असां वारे वञी मींहं वसाईंदो हुजे पोइ मूं वरी चयो अमरकोट ते हिकिड़ो सकाफती मेलो लॻो हुजे उन वरी वक़्तु वरी बि मेले ते हा वरी सुबुह अञा सुधरियो न हुजे बसि 4:30 फजर जा थिया हुजनि 4:45 हिकिड़ो होटल ते ईअं मिड़े बाह पई टिमके मां पोइ उन ते वेही रहियो हुजां मूं चवण कपिड़ा सुकाया उतां जा माण्हू छा चवंदा हुजनि हे फ़क़ीर किथां आयो हुजे ओ हिकु ॿियो बि गोको हेठि न, न, इहो- गोथरे में खणी निकिरंदो पर फ़क़ीर हिकिड़े वेस में फ़क़ीर रमता भला मूं चयो वज़न पाण खणूं ई कोन हा घणो वज़न माना पटके जो वज़न खणो वेठो हुजे पोइ उन मेड़े ते वरी उस वञी वती हुजे इहो अमरकोट किले ते वञी बीठो हुजां तारीख़ मूं चयो जीजा मारवी आयो हुजां तुंहिंजे देस ते वाह वाह सो वाह जा रंग लॻा पिया ॼण गज पोइ इहे वेस इहे ॾिसी ॾाढो थियो हुजां गानियूं पट जूं इहे ॾिठियूं हुजनि मारवड़नि जा सिंगार वाह पोइ ॾाढा बैत ॿेत ॿुधी कचहरी करे ॾाढा रूह वारा माण्हू मिलनि उन्हनि 2-3 प्याला चांहि जा पहिरियां सीअ लथा हुजनि मूं चयो हाणे फ़क़ीर रमता भला पोइ वरी ॻोठ निकिरंदो हुजां अचे ठाको के ॿियो मिड़े ख़ैर हुजे ख़ुशि जी चाक चङी भली तूं मुंहिंजी त ॻाल्हि एतिरी हा तूं मुंहिंजी जनानी हुजे मां तुंहिंजो मर्द हुजां सॼी त ॻाल्हि ॿुधाईंदो हुजे न न इहो वरी कलाम त ॿुधाईंदा कलाम जे करे माना हथ में ॻाल्हि रोकी हुजे तूं मुंहिंजी जनानी हुजी मां तुंहिंजो मर्द हुजां तूं कंहिं न कम जी हुजी छो कम जी न हुजां हा रुगो न कंहिं न कम छा थियो हुजे कम जी न हुजां सॼो ॾींहुं वात हणंदी हुजी मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदी हुजी हे मुंहिंजो वात हुजे हिकिड़ो फरियो हुजे जेको हे लॻाईंदी हुजां मुसाग लॻाईंदी हुजी मूंखे कजल न लॻाईंदी हुजी हरू भर वेठी वात हणंदी हुजी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधंदी न हुजी हाणे ठहियो हे वरी साहेरी करे ॿुधाईंदो हुजे वॾी हाई शाबास अॼु वरी तूं बि जहिड़ो हुन वांगुरु थियो बीठो हुजे हो मीर सोबदार न न मेरा न ये ओ बि ॻाल्हि मां ॻाल्हि ठाहींदो हुजे साहेरी। परावा नाला न रखंदी हुजी ओ बि असांजो काको हुजे पराओ नालो हुजे कामन जा नाला वठी इहो कबूतर असांजो काको हुजे हीअ चरे पराओ न हुजे पंहिंजो काको हुजे इहो कामन जा कबूतरनि ते नाला न रखंदी हुजी हा हा माना हाणे उहो काओ न हुजे फूसड़ी हुजे मां उन जी ॻाल्हि न करां हूअं इहो मिसाल हुजे हा इहो मुंहिंजो काको हुजे इहो सो अब हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं भलो कलाम हुजे वाह वाह जलाल चांडियो हिन थधि में सीअ में मुंद में मौसम में जलाल चांडियो कलाम हुजे होए ॾी देर करे छो त यार अचोला एॾी देर करे सो इहो ॾिसंदा हुजो एॾी देर बि न करे ईंदा हुजो टाइम ते पुॼंदा हुजो सो इहो ॾिसंदा हुजो उन खां पोइ वापसि अचूं अञा तव्हां सां कचहरी कयूं हिकु दफ़ो ॾेर भलीकार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राजा में साल हमेशा जित रहंदा हुजो ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं हवा जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणीअ ते हुजे हा हाओ यकदमि सो नाज़रीन अॼु प्रोग्राम
जो वक्त पंहिंजी पुॼाणी ते पहुतो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी सुभाणे सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू इरादा अवां सभिनी जी ख़िदमत में ज़रूर हाज़िर थींदा हुजनि सॾ में सॾ हुजे रामू राधा मेहरान टीह जा रंग वास सॾ में हुजनि जाले पेर हुजे ताॾे फेर हुजे हक मौजूद सदा मौजूद जी लतीफ़ जी बोली पर हा पर विंदे विंदे आयत सिख जो आवाज हुजे ओ खड़ी नीम के नीचे हूं तो है खली जातड़ो